नाज़िर ड्रिब मीहर शाह में उजड़ यूथ फोरम ऐं सहाफ़ियनि तरफ़ां सीनियर सहाफ़ी मेरा टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो जे स्कूल मां चोरी ऐं मोतमार धमकियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। मीहर शाह में एहतिजाज कयो वियो आहे। उजड़ यूथ फोरम ऐं सहाफ़ियनि पारां जेको मेरा टीवी जे न्यूज़ डायरेक्टर जे स्कूल मां चोरी थी आहे ऐं बासर वॾेरो आहे अकबर ख़ान खोसो जेको मौतमार धमकियूं पियो ॾिए उन जे ख़िलाफ़ एहतिजाज हलनि पिया पूरे सिंध में। अॼु ड्रिब मीहर शाह बि एहतिजाज रखियो वियो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा पिया चवनि। मज़म्मत था कयूं। हे जेको रऊफ़ चांडियो सीनियर सहाफ़ी आहे, कलमकार आहे, जंहिं मुआशिरे में कलम धणी महफ़ूज़ न हुजे, उन में आम पुरियत कुड़मी ऐं हारीअ जो छा अशर नशर हूंदो, असां भरपूर मुतालबो था कयूं। आज जी सिंध DIG हैदराबाद खे त हिन मामले जो नोटिस वठे ऐं तरजीह जी बुनियादनि ते इन मसइले खे वठे। जेकॾहिं न त सॼी सिंध सरापा एहतिजाज। साहब ड्रिब मीहर शाह जो प्रेसिडेंट आहियां ऐं इन सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां त रऊफ़ चांडियो हिकु कलम धणी आहे, सहाफ़ी आहे ऐं उनजे इदारे ते जेको NGOs जो इदारो हलाए रहियो आहे उन जे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। इन जे मज़म्मत कई वञे थी। अगरि तरफ़ां ड्रिब मीहर शाह में एहतिजाज कयो आहे। जेको रऊफ़ चांडियो साहब जो कलम धणी आहे ऐं सुठो सहाफ़ी आहे, हुनजी चोरी थी आहे जेका हुन सां कुझु थियो आहे, हुनजी मज़म्मत कयूं था ऐं अपील कयूं था त हुन सां इंसाफ़ कयो वञे। प्रेस क्लब जो सदर उजड़ यूथ फोरम सां गॾिजी प्रेस क्लब सहाफ़ियुनि समेत एहतिजाज थो कयां त रऊफ़ चांडियो जे मथां जेके मौतमार धमकियूं ऐं हुनजी चोरी ऐं हुनखे जेको आहे सो मौतमार धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि, उनजी पुरज़ोर मुज़म्मत करियूं था। सहाफ़ी इत्तेहाद हुन सां गॾु आहे ऐं हर सिंध में हुन सां गॾु रहंदो ऐं वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद खां पुरज़ोर अपील था कयूं त हुन सां इंसाफ़ कयो वञे। ड्रिब मीहर शाह में उजड़ यूथ फोरम ऐं सहाफ़ियनि पारां जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन में इहो पिणु चयो वियो त IG सिंध वॾो वज़ीर DIG हैदराबाद पिणु नोटिस वठे त हीउ जेको मेरा टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो खे जेको आहे सो मौतमार धमकियूं बासर अकबर खोसे पारां मिलनि पियूं, हुन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में सरापा एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं हीअ धरना पिणु जारी रहंदा। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो मेरा।